अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवामी प्रेस क्लब मलीर में नामियारे लेखक मुहक़िक़ ऐं तारीख़दान गुल हसन कलमती जी 38वीं सालगिरह जी तक़रीब मल्हाई वई, जंहिंमें अदीबनि, सहाफ़ियुनि, सियासी ऐं समाजी अॻुवान वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सैयद सजाद अली शाह, ख़ुदादीनो शाह, जगदेश आहूजा, ख़ादिम बुरड़ो ऐं ॿियनि गॾिजी सालगिरह जो केक कटियो। मुक़ररनि चयो त गुल हसन कलमती सिंध जी तारीख़, अदब ऐं सक़ाफ़त जी तहफ़्फ़ुज़ लाइ यादगार ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं ऐं संदसि तहक़ीक़ी कम ईंदड़ नस्लुनि लाइ क़ीमती असासो आहे। अवामी प्रेस क्लब जे साथियुनि जी महिरबानी जो अॼु सिंध जे अज़ीम मुहक़िक़, तारीख़दान, लेखक साईं गुल हसन कलमतीअ जे सालगिरह जे मौक़े ते प्रोग्राम रखियो। हालांकि मूंखे बि हिन प्रोग्राम जी ख़बर कोन्हे त अॼु प्रोग्राम सामी ऐं संदसि दोस्तनि हिते प्रेस क्लब में रखियो आहे। वरी उन प्रोग्राम जे मौक़े ते असांजे सिंध जे क़ौमी क़यादत जा साथी साईं जगदेश आहूजा ऐं ॿिया दोस्त सिंध यूनाइटेड पार्टी जा सभु हिते आया आहिनि। ऐं सभिनी खे भलीकार चवां थो ऐं तव्हां सभिनी खे अॼोके हिन तक़रीब में शरीक थियण जो मौक़ो मिलियो। ऐं सम्झां थो त हिते असां वेही हिक ॿिए सां मेल मुलाक़ात बि कईसीं, हिक ॿिए जा वीचार ॿुधासीं। ऐं इहो को सुठो अमल आहे जंहिंजे लाइ आउं सामी खे ऐं सामी जे साथियुनि खे जस ॾियां थो ऐं मुसलसल अहिड़ा प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। जेसिताईं गुल हसन कलमती जो तालुक़ु आहे त उहो तमामु हिकिड़ो वॾो माण्हू हो कराची जो, सॼी सिंध जो, जंहिं अख सां हुन कराची खे ॾिठो, कराची जे मुश्किलातनि खे ॾिठो ऐं उन ते कलम खणण ते मजबूर थियो, तहक़ीक़ करण ते मजबूर थियो। उन जहिड़े नमूने सां कमु कयो। ऐं सम्झां थो त जेकॾहिं सिंध जा, हालांकि सरकारी मुलाज़मत में हुजण जे बावजूदि हुन वटि एतिरो घणो टाइम कोन हो ऐं हिकिड़े मसरूफ़ तरीन इदारे में हुन जी नौकिरी हुई, हुन जे बावजूदि हुन जेका महिनत कई, तारीख़ खे जोड़ियो, जेका गुम थी वई कराची जी तारीख़, कराची जे जेको ॿोॾ आई आहे हिते धारियुनि जी, जलगार धारियुनि जी थी आहे कराची ते, उन में कराची विञाइजी वई। सॼी कराची जेका हुई उनजो को रिकॉर्ड महफ़ूज़ कोन हो, छाकाणि जो कॾहिं कराची मर्कज़ वटि त कॾहिं सूबे वटि त कॾहिं मार्शल लॉ जे ज़ेरे असर मुख़्तलिफ़ दौरनि में कराची जो जेको रिकॉर्ड हुई उन खे दर बदर कयो। ऐं जेको रेवेन्यू जो रिकॉर्ड कराची जो हो, सर्वे जो जेको आहे अंग्रेज़नि कराची जी सर्वे शुरूआति हितां कराई हुई, उन रिकॉर्ड खे बि बाहि ॾेई साड़ियो वियो। त जीअं आउं सम्झां थो इहा बाहि बि इन करे ॾिनी हुई जो गुल हसन कराची सिंध जी मारवी लिखी। जॾहिं उन दस्तावेज़ खे साम्हूं आयो त MQM जे दहशतगर्दनि इहो मुनासिबु सम्झो त हीअ रेवेन्यू रिकॉर्ड जा हवाला ॾेई, देन जा नक्शा ॾेई, सॼो हिकिड़ो अंग्रेज़नि जे ज़माने में जेको अंग्रेज़नि सॼी हिकु सदीअ में गॾु का शइ कई, उनखे हिकिड़ो मजमूई तौरु कराची जी तारीख़ खे उन उजागर कयो ऐं असांजी सॼी दावा खे रद्द कयो आहे। उन ई बुनियाद ते उन्हनि उनखे सिटी सर्वे जी ऑफ़िस खे बाहि ॾेई साड़े छॾियो, जंहिंमें खोड़ सारो कराची जो रिकॉर्ड गुम थी वियो। कुझु रिकॉर्ड लाहौर में रहिजी वियो। बाक़ी जेको असांजे ऑफ़िसनि में रिकॉर्ड सां हशर आहे, उहो असांजे जेके ब्यूरोक्रेट जेके वेठा आहिनि उहो जेको कनि था, उन सॼी असां सभु उन खां जेको बि आगाह आहियूं। टाइम तमामु घटि आहे। गुल हसन तमामु वॾो माण्हू हो, पर हू हमेशह लेखक, तारीख़दान, मुहक़िक़, उन खां अॻिते वधी करे हू क़ौमी तहरीक जो हिसो। हुन जेको कमु कयो उन में हुनजी उहा क़ौमी सोच, सिंध जी महरूमी, सिंधी माण्हू सां थींदड़ इस्तेसाल, उन सां इक़्तिदार, मज़हब, तारीख़, मुख़्तलिफ़ बहाननि सां जेको उनजो इस्तेसाल थियो, उन्हनि जी तारीख़ खे गुम करण जी कोशिशूं कयूं हुयूं। इन्हनि शयुनि खे नज़र में रखी हुन पंहिंजे सिंध जी मालिकी करणु शुरू कई, छाकाणि जो हुनजी जनम भूमि कराची हुई, उनजी नौकिरी बि कराची में हुई। इन ई करे हुन कराची ते वधीक कमु कयो। पर तव्हां गुल हसन जे किताबनि खे ॾिसंदो त सिंध जी सॼी सियासी तारीख़, रेशमी रुमाल खां वठी ऐं पंहिंजो सिंध खे बम्बई खां अलॻि करणु, सिंध जूं पहिरियों चूंडूं, असेंबली केरु उन ज़माने में कहिड़ियूं पार्टियूं हुयूं,
जेके असेंबली में चूंडिजी आयूं, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टी उहा पहिरीं पार्टी हुई जेका पहिरीं जेका इलेक्शन सिंध जी बम्बई खां जुदाई जॾहिं थी त उन में जेको कामयाबी हासिलु कई उहो सिंध यूनाइटेड पार्टी, जंहिंजो अॼु झंडो बि इहो ई झंडो जेको हिन वक़्तु तव्हांजो झंडो आहे, त इहा ई पार्टी हुई जेका सिंध जी पहिरीं खटियल पार्टी आहे, जंहिंखे इक़्तिदार न ॾिनो वियो। उन जे जाइ ते जेको 4 सीटनि वारो सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला उन खे इक़्तिदार ॾेई उनखे मुसलत कयो वियो। सो इहे सभु शयूं जेके आहिनि से गुलशन जे किताब में आहिनि। ऐं ॿियूं खोड़ सारियूं अहिड़ी सिंध जे तहरीक सां वाबस्ता ॻाल्हियूं आहिनि जेके गुलशन जे किताबनि में तव्हांखे मिलनि थियूं। आउं सम्झां थो त गुलशन सां ॻाल्हाइण खां वधीक इहो आहे त असां सभिनी खे जेके क़ौमी कारकुन आहियूं, सियासी सोच रखूं था, उनखे गुलशन खे पढ़णु घुरिजे। आउं सम्झां थो त गुलशन खे पढ़ंदा त असां हिकिड़ो सॼी सदी जी तारीख़ जेका आहे सियासी ऐं कराची जो जेको पस मंज़र या जेके बि हिते वेसाखतियूं थियूं आहिनि उन्हनि जो अक्स जेको आहे सो उन में पाण खे चिटो मिलंदो। उन्हनि जे करे कोशिशि करियो त गुलशन जा किताब लाइब्रेरी में पिया आहिनि उते पढ़ो ऐं आम मार्केट में मिलनि था उन्हनि खे ख़रीद करियो। जेकॾहिं उन्हनि खे पढ़ंदा त असांजे मालूमात में इज़ाफ़ो थींदो। अहिड़ा किताबनि जिते जेकॾहिं इंसाफ़ हुजे हा न त इन ते PhD जहिड़ियूं डिग्रियूं मिलनि हा गुलशन जी तहक़ीक़ ते। पर गुलशन सां हशर इहो थियो जो गुलशन खे हिन धरती जी ॻाल्हि करणु, हितां जे माण्हुनि जी ॻाल्हि करणु, बेरिया जहिड़े केस में जेके 32 FIR उन्हनि में नामज़द कयो, उन में आख़िर वक़्त ताईं बि उन ते केस ख़तमु कोन थिया। दोस्तनि ते इलाज जी ॻाल्हि कई त असां इलाज जो मुतालबो कयो। इलाज उन्हनि माण्हुनि जो थींदो आहे जेके सरकार नामदार जा जेके आहिनि वेझा हूंदा आहिनि, उन जा सनाख़वान हूंदा आहिनि। पर जेके सरकार जे पसंदीदा माण्हू न हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ इलाज कोन कराइबा आहिनि। उन्हनि खे चिचलाए उनखे मारणो हूंदो आहे, जेको गुलशन सां उन्हनि कयो। या असां हर वक़्तु इहा ॻाल्हि चवंदा आहियूं त सिंध हुकूमत उन में मुजरिमाना ख़ामोशी इख़्तियार करे गुलशन जे इलाज में लातालुकी जो इज़हार कयो। बाद में असेंबली में बि रड़ियूं कयूं, तारीख़ जा हवाला बि ॾिनऊं, करमतियुनि जी तारीख़ ते बि ॻाल्हायूं, कराची जे तारीख़ ते बि ॻाल्हायूं। पर इहो सॼो ढोंग हो। अॼु ॾींहं ताईं सिंध हुकूमत जा जेके असांजा इदारा आहिनि उन्हनि गुलशन जे बारे में को हिकिड़ो नंढिड़ो यादगार बि क़ाइमु कोन कयो आहे। ऐं उन्हनि जे अॼु वरसी जी ते बि आउं सम्झां थो उनजे वारसनि खे अलॻि हिमत ॾिजो, अहिड़ी कोशिशि कनि। ऐं सम्झो कंहिं प्रोग्राम कोन हुयो आहे, इहो प्रोग्राम तव्हां कयो आहे। सियासी मूं ॻाल्हि कई गुलशन जी वाबस्तगी त जगदेश साहिबु वेठो आहे त माज़ी करी में वेझड़ाई में ॿिटे निज़ाम खां पोइ जेके बि हिते कराची में तहरीकूं हलियूं, हैदर मंज़ल उन्हनि जो मर्कज़ रही। साईं जलाल मामूद शाह खे उन जी सरबराही जो एज़ाज़ु हासिलु रहियो, जंहिंमें आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी, सिंध बचायो कमेटी, सिंध एक्शन कमेटी, इहो समूरो तसलसुल जेको आउं सम्झां थो 10-15 सालनि जो गुलशन इन्हनि सभिनी कमेटियुनि जो मेंबर हो। इन सभिनी में ही तहरीरी कमु लिखत वारो कमु बि कंदो हो ऐं इन्हनि कमेटियुनि में टाइम बि ॾींदो हो, उते अची पंहिंजा रया बि ॾींदो ऐं तजवीज़ूं ॾींदो। गुलशन खां पुछो वेंदो त कीअं कजे, कराची में कमु छा कजे, कहिड़े तरीक़े सां कजे। हालांकि हू पार्टी में शामिलु कोन हो, उन जे बावजूद बि इन्हनि सभिनी तहरीकनि सां वाबस्ता रहियो। तो बहरहाल गुलशन तमामु वॾो माण्हू आहे। ऐं हू वरी बि चवंदुसि त गुलशन खे पढ़ो त तव्हांखे गुलशन जी हैसियत जी ख़बर पए। ऐं जीअं गुलशन ई सोचियो असां सभिनी खे ईअं सोचणु घुरिजे। ऐं हिते ख़ासि ज़ोर ॾींदुसि जेके असांजा सिंधी कामोर आहिनि, जिते असांजी सिंध जी तबाही धारियुनि माण्हुनि कई आहे, उन सभ खां वधीक सिंध सां जेको ज़लील किरदारु अदा कयो सिंध जे कामोरे कयो। ख़ुसूसन कराची जी जेका सूरत हाल आहे उन में जेको सिंधी कामोरे जो किरदारु आहे उहो इंतिहाई ख़तरनाक ऐं भड़वत वारो किरदारु जंहिंखे चइजे उहो आहे त उन कराची जूं ज़मीनूं विकियूं आहिनि, कराची जे माण्हुनि जा ॻोठ विकिया आहिनि, उन्हनि ते कब्ज़ा कराया आहिनि। उन्हनि जे करे पेरा खणंदा हिते डिप्टी कमिश्नर आया आहिनि, हिते SSP आया आहिनि, हिते बोर्ड ऑफ रेवेन्यू जा मेंबर आया आहिनि, हिते मिनिस्टर हुकुमरान आया आहिनि। पर उन कराची खे मुॾीअ काती सां पुठियो। इन ई ते तहक़ीक़ थियणु खपे। जे गुलशन हुजे त यकीननि उहो करे। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त कराची अॼु ॾींहं ताईं जेको असांजे सिंधी कामोरे जो जेको किरदारु आहे उनजी सज़ा लोड़े पियो, उन करे सिंध जी क़ौमी तहरीक जुड़े नथी। कराची में असीं पंहिंजा पेर ॼमाए नथा सघूं, हुनजो मेन कारण हिते असांजे जेके सियासतदान
ऐं कामोरनि जो जेको किरदारु आहे इन जे करे हितां जो जेको माण्हू आहे उहो उन ते एतबार ई कोन थो करे। उहो सम्झे थो हीअ जेके बि ॻाल्हियूं करे थो असांखे फुरण लाइ अचे थो, लुटण लाइ अचे थो। असांजी कंहिं बि क़िस्म जी चङाई हिन वटां थियणी कोन्हे। इहो क़ौमी लिहाज़ सां असांखे हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। इन ते असांजे साईं जगदेव साहिबु सोचण जी ॻाल्हि आहे ऐं लिखण जी बि ॻाल्हि आहे त उन ते सोचिजे त छो कोन थो इहो हिकिड़ो वॾी दरार आहे उनखे वेझो छो नथो आणिजे। उहो नथी थी सघे, उन जा सबब ई आहिनि। ऐं बार बार इहो चवंदो आहियां त इन में असांजे सियासतदाननि जा ग़लति फ़ैसिला। तव्हांखे यादि हूंदो हिते असां वटि कंहिं ज़माने में कोर कमेटियूं ठहंदी हुयूं, असेंबलियूं फ़ैसिला कोन कंदियूं हुयूं, पार्लियामेंट फ़ैसिला कोन कंदी, सिंध हुकूमत फ़ैसिला करे कोन सघंदी हुई, पर कोर कमेटी फ़ैसिला कंदी, जंहिंमें MQM जा दहशतगर्द, कामोरा ऐं असांजा जेके अशरफुल मखलूक़ात जेके नुमाइंदा आहिनि। जिन ॾिठो पिरीअ खे तिनी संधी का करे न सघां ॻाल्हिड़ी। मलीर जे मिटीअ मां फुटी निकितल हिन धरती ते जनम वठंदड़ साईं गुल हसन कलमती साहिब जो जॾहिं ज़िक्र कंदासीं तॾहिं असांखे मलीर जी तारीख़, कराची जी तारीख़, सिंध जी तारीख़, उते रहंदड़ ॻोठनि, माण्हुनि, माॻनि, मकाननि जी ॻाल्हि ज़रूरु करणी पवंदी। जेकॾहिं आउं सम्झां थो त गुल हसन जी पाण ॻाल्हि न करियूं त पोइ पाण खे कराची जी ॻाल्हि न करणी पवंदी। पोइ पाण खे अणॼाण थी, जीअं माण्हू झंगनि में पिया आहिनि, जाहिलियत आहे, माण्हुनि जी सुञाणप कोन्हे, इज़त कोन्हे, अहिड़ी तरीक़े सां जेको आहे उहो असां इहो कंदासीं। अॼु गुल हसन जो तक़रीबन 68 साल आहे उनजे जनम ॾियारे जो। ऐं अॼु खां एतिरा साल अॻु मलीर जे मुला अर्दी ॻोठ में जनम वठंदड़ असांजे गुल हसन कलमती साईं जी सालगिरह पाण सभु मल्हायूं पिया। जेके बि न दोस्त शरीक थिया आहिनि उहे सभु हिन महबूब जे करे गॾु थिया आहिनि, हिन खे भेटा पेश करण लाइ गॾु थिया आहिनि, हिन खे सुर्ख सलाम पेश करण लाइ गॾु थिया आहिनि। ऐं स्टेज ते वेठल समूरनि दोस्तनि जो बि शुक्रगुज़ार आहियां, ख़ासि तौर ते हितां जे पॉलिटिकल कारकुननि ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे दोस्तनि जो जेके हंगामी बुनियादनि ते फौरी तौर ते 66 काल ते हिते वॾी तइदाद में हिते पहुता आहिनि ऐं गुल हसन खे सलाम पेश करे रहिया आहिनि। असांजे स्टेज ते बि दोस्त वेठा आहिनि। ऐं साईं ख़ुदानंद शाह इंडिजिनस राइट्स अलायंस जे मरकज़ी चेयरमैन जो बि शुक्रगुज़ार आहियां, जिन तमामु थोरे टाइम में असांखे हिते टाइम ॾिनो आहे। वक़्तु घटि आहे ऐं तमामु घणो पाण खे जेको आहे प्रोग्राम हलाइणो आहे। ऐं समूरनि दोस्तनि खे सलाम पेश कंदे उनजो शुक्रिया अदा कयां थो। वॾी महिरबानी। सजाद अली शाह साहिबु, तव्हांजी सॼी टीम जिन ही प्रोग्राम जेको आहे गुल हसन कलमतीअ जी यादि में ऑर्गेनाइज़ कयो आहे, तव्हां सभिनि खे वॾो जस हुजे। मुंहिंजे नज़र में त इहो अॼु वॾो तारीख़ी ॾींहुं आहे ऐं ज़ाती हवाले सां अॼु मूंखे ॾाढी हैरत बि थी आहे, ॾाढी ख़ुशी बि थी आहे त जॾहिं खां गुल हसन जेको आहे कलमती साहिबु गुज़ारे वियो, उन खां पोइ प्रोग्राम थींदा त मुंहिंजी ॾाढी दिलि हूंदी त मां उन प्रोग्रामनि में ज़रूरु शिरकत कयां ऐं किथे मां साईं खे ट्रिब्यूट पेश कयां। पर इत्तेफ़ाक़ अहिड़ो थींदो जेके बि 3 सालनि में प्रोग्राम थिया उन्हनि ॾींहंनि में मां अवेलेबल न हूंदुसि, या कराचीअ या कंहिं SUP जे पार्टी जे कमनि सां। ऐं अॼु अजीब ॻाल्हि थी आहे त जंहिं SUP जे सरगर्मियुनि जे करे मां उन्हनि प्रोग्रामनि में शिरकत न करे सघंदो हुअमि, कराचीअ में घटि हूंदो हुअमि, अॼु SUP जे ई हिकिड़े प्रोग्राम जे करे मूंखे जेको आहे न गैर इरादी तौर ते का ख़बर ई कान्हे त कीअं हिन में शिरकत करण जो मौक़ो मिलियो आहे। त मां हिन खे हिकिड़ो हसीन इत्तेफ़ाक़ बि नथो चवां, पर हसीन इत्तेफ़ाक़ सां गॾु मां चवां थो ही रूह जा रिश्ता आहिनि। गुल हसन कलमती जीअं साईं ख़ुदा ॾिने छा चयो न, हुनजी सुञाणप त कराचीअ जे तारीख़दान जे तौर ते आहे, पर गुल हसन कलमतीअ खे मां चवंदो आहियां गुल हसन मोहबती। ही सिंध जी मोहबत जो रूह आहे जंहिं अॼु असां सभिनि खे छिके हाणे हिते विहारियो आहे। साईं ओशाक साहिबु चयो बाबा गुल हसन कलमतीअ खे फलाणा टाउन वारा फलाणा वॾा माण्हू नथा यादि कनि। मां त चवां इहा गुल हसन कलमती साहिब जी ख़ुशकिस्मती आहे। गुल हसन कलमती साईं सिंध दोस्त, इंसान दोस्त, आवाम दोस्त रूह हो। इहो तव्हां असांजे विच में ई सोए थो।
ख़ुदा पनाह या उन सां दुश्मनी थींदी जे सिंध दुश्मन माण्हू उनखे नाले खे इस्तेमालु कनि, उहे वरी बि उनजे नाले खे इस्तेमालु कंदा। असांजा त उनजा रूह जा रिश्ता आहिनि, असांजो उन सां को मुफ़ाद ई कोन्हे। अॼु कीअं जुड़िजी वियासीं, इहो रूह जो रिश्तो आहे। त असां चवंदा आहियूं दरगाह ते छा जेको आहे छा इनायत वॾो बाग़ी असांजो इनकलाबी, जंहिं लाइ चयो वियो दुनिया जो पहिरियों सोशलिस्ट सूफ़ी जो खेड़े सो खाए। अॼु तव्हां हुनजी गादीअ ते वञो, दरगाह ते वञो, तव्हांखे इनकलाब जो नालो निशान न मिलंदो, तव्हांखे मज़ाहिमत जो नालो निशान न मिलंदो। तव्हां शाह लतीफ़ ते वञो, साईं GM सर जॾहिं बज़ में सूफ़िया सिंध खोली तॾहिं हुनजो इंसान दोस्त जेको आहे इनकलाबी जोहर ज़ाहिर थियो। त हीअ असांजा इनकलाबी जेके शाइर ऐं उहे बि आहिनि न, जॾहिं सरकार जे बिले थींदा आहिनि त सरकार उन्हनि खे बि पंहिंजनि गंदनि मक़सदनि लाइ इस्तेमालु कंदी आहे। त गुल हसन कलमती तव्हां असांजे विच में हुजे, उहो सभ खां वधीक सुहे थो। ॿी ॻाल्हि तव्हां कई हिकिड़ी प्रेस क्लबनि जी, मां चवां थो हीअ अवामी प्रेस क्लब मां ॾाढो अॼु मुतासिर थियो आहे। पहिरीं त कहिड़ी ॻाल्हि खां हाणे जदीद डिजिटल दौरु अची वियो आहे, हे लिखतूं त आहिनि ई कोन, अहिड़ी सूरत खती था असांखे हाणे। ऐं वरी सोभ वरी अहिड़ी सुहिणी, असांखे ख़बर आहे प्राइमरीअ में अॻे मास्तर असांखे मार ॾींदा हुआ त अखर सुहिणा करे लिख, सो अहिड़ी सिंधी सुहिणी सूरत खतीअ में हीअ असांखे अखर मिलनि। अॼुकल्ह इहो बि नायाब थी वियो आहे। त असांखे जंहिं तरीक़े सां भली आया भला पिढ़ी, वरी साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, वरी जॾहिं मां जाइज़ो वरितो त सॼीअ में ठेठि जेको आहे न प्रॉपर असांखे जीअं सेखारियो वेंदो सॼी उहो लिखियलु आहे, पर शाह जो नालो ॼण उर्दू वारी ॿोलीअ में लिखियलु आहे। तव्हां नोट कयो थोरो, सो पाण में वेठा आहियूं, सॼी पंहिंजी ॻाल्हि था कयूं रूह सां, ॿोलियुनि जा हिक ॿिए ते असर थींदा आहिनि। त अवामी प्रेस क्लब अॼु कलमतीअ जो सालगिरह जो प्रोग्राम करे पंहिंजे नाले जो बि मान मथां कयो आहे। न त प्रेस क्लब जे आड़ में अॼुकल्ह कहिड़ा धधा था थियनि, उहा साफ़िर खां वधीक ॿियो कंहिंखे ख़बर हूंदी। सो ही हक़ीक़ी सहाफ़त जी अलमबरदार प्रेस क्लब आहे, पंहिंजे अमल मां ॿुधाए थी त जंहिं जेको आहे गुल हसन कलमतीअ खे यादि कयो आहे। अॼु असां अचूं था, साईं चयो त मौजूदा हालतुनि ते बि अचो। अॼु असां जेको सॼी सिंध में एहतजाज जी काल ॾिनीसीं, हीअ उहा ॾींहुं आहे जॾहिं कैनालनि जो ऐलान थियो हो, 6 कैनालनि जो। 8 जुलाई ते ऐवान सदर में आसिफ़ ज़रदारीअ मुआहिदो कयो, उनजी प्रेस विंग मां बयानु जारी थियो, पर असांखे उनजो मुआहिदो अगस्त में वञी मिलियो। उन खां अॻु में हुननि खे ख़बर पइजी वई त हाणे हीउ मुआहिदो ज़ाहिर थियण वारो आहे, त पीपल्स पार्टीअ जंहिं इहो मुआहिदो कयो, जंहिंजे सदर कयो, सिंध जे वज़ीर आला बिलावल ऐं आसिफ़ वञी SIC जे ऑफिस में उहा मंज़ूरी ॾिनी, पर उन्हनि कयो छा, असेंबलीअ में ड्रामो कयूं, इर्साज एक्ट में तरमीम न। मूंखे यादि आहे असां मस्जिद कीड़ियो में हुआसीं, असांजा ईअं ई वर्कर्स इजलास आहे, जीअं हाणे असांजी एहतजाजी काल ॾिनी आहे त हे जो पीपल्स पार्टीअ खे सिंध जी हुकूमत, बलोचिस्तान जी हुकूमत वफ़ाक़ मिलियो आहे, त लाज़मी तौर ते PPA वटि ॾियण लाइ छा आहे, सिंध जा ई वसीला, सिंध जो ई पाणी, उन्हनि जो ई उन सौदो कयो हूंदो, ज़ाती तौर ते त पंहिंजा पेट था भरनि। त पोइ असांखे ख़बर पई त हिननि असुल में 6 कैनाल, जंहिंखे बि चयो वियो स्ट्रेटजिक कैनाल, यानी क़ौमी सलामती जा कैनाल, उहो जीअं ई मुआहिदो असांजे आॾो आयो त असां पूरी तहरीक लॉन्च कईसीं। 9 महीननि जी तहरीक जे नतीजे में आख़िर में सॼी सिंधी क़ौम थी, पंजाब जी रस्ता रोक थी 2 लोहे ते, ऐं पोइ उहे कैनाल वक़्ती तौरु रुकिजी विया। असां उन वक़्तु बि चयोसीं त हीअ वक़्ती तौरु रुकिया। हाणे वरी जॾहिं अॼु हिते असां आया आहियूं त असांखे जेका ॿी मुस्तनिद मालूमात मिली आहे त हिन बजट जे ज़रिए सिंध ते सां तमामु वॾी वारदात कई वई आहे। गुज़िरियल साल जी बजट में ईअं न आहे त असां उहो तहरीक ते आसरनि ते वेही रहियासीं, असांजी हर साल बजट ते नज़र हूंदी हुई
त किथे पंजाब जी बजट में, किथे वफ़ाक़ी बजट में वरी चोलिस्तान केनाल लाइ पैसा त नथा रखिया वञनि। हिन भेरे ढंढोरो पेटियो वियो त 28वीं तरमीम थींदी, फ़ौज खे ज़रूरत आहे पैसनि जी दिफ़ा जी। हाणे साईं दिफ़ा जे लाइ पैसनि जी ज़रूरत आहे, केरु इनकार कंदो? तव्हां इनकार कयो माना तव्हां गद्दार आहियो। हाणे साईं वफ़ाक़ खे ज़रूरत आहे दिफ़ा जे लाइ पैसनि जी, सूबा पैसा ॾियनि। इन लाइ साईं 28वीं तरमीम आणींदासीं, छो त सूबनि जो शेयर नथा घटाए सघूं। आइन तहत सूबनि जो शेयर नथो घटिजी सघे। पीपल्स पार्टी वरी साॻी ड्रामेबाज़ी शुरू कई, जेका एड्सा एक्ट वारी कई, केनाल किथे था ठहनि, केनाल न खपनि। चई न बाबा, असां त अहिड़ी तरमीम रोल बैक थियणु ॾींदासीं ई कोन। असां त जेको आहे NFC अवॉर्ड में घटिजणु ॾींदासीं ई कोन। कराची में साईं वॾा सेमिनार बि कयूं, वॾा तरक़ी पसंद दानिश्वर में अल्लाह रही वञो राति बंबोर में तेरे पवंदी साने चवंदी साने रही वञो राति बंबोर में अल्लाह रही वञो राति बंबोर।